सुणा मुंहिंजी सोच खे ॾेका सूंहं ज़री, सुणा मुंहिंजी सोच खे ॾेका सूंहं ज़री, पवन जीअं ॿरी ॾिया मुंहिंजी ॾात जा। सिंध ख़ूबसूरत शाइर नसर नवेस ऐं लोक ॾाह बजे ॼाणू साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब सां जेका इहा रिहाइण जी अॼोकी जेका तक़रीब आहे जंहिंमें कई आयल आहे सभिनी महबूब माण्हुनि खे भलीकार था चऊं। अॼोकी इन तक़रीब जी शुरूआति था करियूं तलावत कलाम पाक सां, जंहिं लाइ आऊं साईं गाज़ी साहिब खे चवंदुसि त हू तलावत कलाम पाक जी सआदत हासिलु कनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिका रादियतम मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली फी जन्नती। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जज़ाकल्ला। साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठू जेको हिकु शाइर बि आहे, नसर नवेस बि आहे ऐं लोक ॾाब जो ॼाणू बि आहे। उनजी शख़्सियत जा केतिरा ई पहलू आहिनि ऐं उनजी शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ आऊं हिकु दफ़ो वरी साईं गाज़ी साहिब खे गुज़ारिश कंदुसि त हू साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठू जे शख़्सियत ते कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठू जंहिंसां अॼु असां हीअ सांझ मल्हायूं पिया, घण रुखी शख़्सियत आहे, तमामु घणा पहलू आहिनि। असांखे मिलियो ॾाढो देरि सां, जंहिंमें यकीनन असां हुन मां उहे शयूं कोन सम्झी सघियासीं, पर जेके शयूं सम्झूसीं उन हिसाब सां जेको साईंअ जो अदबी पोरियो आहे उहो अलॻि शइ आहे, उहो पाण ई उन ते ॻाल्हाईंदो। पर मूं जेकी ॾिठो, मूंखे ईअं नज़र आयो त ॾाढो फेयर क़िस्म जो माण्हू, कंहिंजो खाइण वारो न, हिन जा पंहिंजा जेके हिकिड़ा तौर तरीक़ा, जीअं मसलनि खणी ॻाल्हि करियां त हेॾां ईंदो ठले हथे कोन ईंदो, ज़रूरु को टाफिन जो पुड़ो ज़रूरु खणी ईंदो, वरी अचण खां पहिरीं दर ते कड़ो ज़रूरु हणंदो, या बि हिन जो हिकिड़ो नियम आहे पंहिंजो। या हिकिड़ी जॻह ते असांजो बैठक थींदी आहे त मूं ॾिठो त उते बि कोशिशि कंदो आहे त आऊं कुझु न कुझु खारायां सही, इहा हिन जी ख़ूबी आहे। बाक़ी दोस्ती असांजी कान रही जंहिंमें को माण्हू खे घणी ख़बर पए, पर जेकी बि कुझु हुनखे ॾिठोसीं त ईअं ज़रूरु लॻो त हीउ माण्हू कुझु आम माण्हुनि खां असांखां मुख़्तलिफ़ ज़रूरु आहे, जंहिंमें रुगो पॉज़िटिवनेस आहे, कोई ईअं निगेटिव जी का बि असांखे शइ नज़र आई कान, सम्झी। बाक़ी हाणे साईंअ जो अदबी पोरियो वॾो आहे, तमामु वॾो पोरियो आहे। ऐं सम्झां पियो त हर शइ जेकॾहिं शाइर आहे त शाइरीअ में जेके बि सिन्फ़ूं आहिनि सभिनी ते हिन जो कमु थियल आहे, ऐं नसर नवेसीअ ते बि थियल आहे हिन जो कमु तमामु घणो। उहे त हिन जा साईं जा पंहिंजा किताब बि आहिनि ऐं पंहिंजो साईं जूं उहे वीडियो बि आहिनि। ऐं इहे ॿ चारि ॻाल्हियूं हुयूं जेके अर्ज़ु कयूंसीं। वधीक महिरबानी साईंअ जी जो इहे असांखे प्रोग्राम जो मौक़ो ॾिनई, ऐं तव्हां संगत जी बि महिरबानी, असांजे ग़रीब खाने ते आयो, महिरबानी तव्हांजी। साईं मूलचंद जेको साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठू खे अजरक जी सूखड़ी जेको सो ओढ़ाए थो, साईं मोहम्मद सिद्दीक़ किथे ॼाओ, हुन तइलीम केतिरी पिराई, हुनजी किर्त कहिड़ी आहे, हिन वक़्तु संदसि कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि, ऐं साईं जो अदब ॾांहुं लाड़ो कीअं थियो, साईं अदब में कहिड़ियुनि कहिड़ियुनि सिन्फ़ुनि ते कमु कयो आहे, या कुझु सिन्फ़ूं या कुझु इस्म साईं पंहिंजी ज़बानी पाण ॿुधाईंदो। हाणे महफ़िल जे मोहर साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठूअ खे गुज़ारिश कंदासूं
त हू पंहिंजी ज़िंदगीअ जे लाड़नि चाड़नि बाबति ॿुधाए ऐं कुझु पंहिंजा इस्म बि ॿुधाए। साईं मोहम्मद सिद्दीक़ मिठू। साईं अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब हाला पुराणा में जनम मुंहिंजो थियो 27 अक्टूबर 1958 में। दीनी तइलीम जेका आहे सा उते क़ुरान शरीफ़ जी ख़ानगाह क़ादरिया उन में हासिलु कई ऐं प्राइमरी स्कूल हाला में। ऐं उन खां पोइ मुंहिंजी जेको आहे सर्विस नौकिरी कराचीअ में थी। पोर्ट मोहम्मद बिन क़ासिम अथॉरिटी कराची नंबर 48 में 1981 में थी ऐं 2001 में रिटायर थी आयुसि हिते ऐं हिते वरी हाला नवां में रिहाइश इख़्तियार कई। उन दौरान मूं शौक़ु लिखण पढ़ण जो त मुंहिंजो हुयो ऐं शुरूआति बाक़ाइदे 1987-88 खां मूं कई आहे। ऐं पोइ उन मजे पढ़ण लिखण जो शौक़ु त घणेई हो। छपियल किताब उन्हनि मजे ने हमद नेट दुआ सलाम जी बहार, हमद नेट दुआ सलाम जी बहार, नेट मन कतबत शरीफ़ जा ख़ज़ाना, ज़िंदान जी शाम, हमद नेट आहिनि ऐं ज़िंदान जी शाम नो आहिनि कसीदा आहिनि ऐं आडीअ जो माजीअ जो उन बाबति मज़े अहवालु उन्हनि मज़े आहे कुझु। ऐं उन खां पोइ वरी सहेड़ियल पे मूं सहेड़ियापनि कहाणी आहे डपु ऐं ञुञ। उन मज़े उलुल अमुर जेके बि अंबिया आहिनि हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जो जेको पंहिंजी पंहिंजी शरीयत आई, पंहिंजा पंहिंजा कानून आया, उन सॼो शुजरो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी हज़रत ईसा, हज़रत मूसा, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, नूह, हज़रत आदम ताईं यको शुजरो उन मजमू लिखियो आहे। उसी ताईं हज़रत आदम जेको बिन ते उन मज़े। उन खां पोइ वरी 12 इमाम 14 मैसूम उन बाबति मूं सहेड़िया, उन्हनि जो बि शुजरो मूं उन में लिखियो आहे कुझु अहवालात। उन खां पोइ वरी उन में मूं लिखियो आहे वलिया ओलिया इकराम, जंहिंमें सन बादशाह बि रहमतुल्लाह अलैह आहे या गौस मखदूम नूह आहे या कलंदर आहे या भिटाई आहे, इन बाबति मज़े इहो बि उन्हनि जो शुजरो मूं लिखियो आहे। किथां बिन किथां आया शुजरो किथां इमामत खां नबूअत रिसालत ताईं हज़रत आदम ने यको शुजरो उन बाबति में इहो मूं सहेड़ियो आहे। उहो बि उन मज़े लिखियो आहे। उन खां पोइ वरी ग़ज़ल ऐं गीत कलाम काफ़ियूं आहिनि किताब आहे। अव्हां जी ॻाल्हि अव्हांखे ॿुधायूं त कीअं ॿुधायूं, इहो लिखियो आहे। उन खां पोइ वरी 10 अफ़साना आहिनि, मुढल अफ़सानू, अॼियल अफ़सानू, सुधरंदड़ अफ़सानू, निंढर अफ़सानू, तातेद अफ़सानू, मायूस अफ़सानू, अफ़सानू अजब इंसानू, अफ़सानू लुतड़ियल, ए इलाही अफ़साना। उन खां पोइ नए साल जी आमद 2019 मज़े उन मज़े मूं हिकिड़ो अफ़सानो लिखियो उनजो। उन बाबति में वरी राति ऐं ॾींहुं साॻियो जीअं ईस्वी महीना आहिनि 14 अगस्त, 11 सेप्टेंबर, 25 दिसंबर, ॾींहुं साॻियो। इन वांगुरु मूं वरी इस्लामी महीना लिखिया आहिनि। रबियल अवल आहे ऐं उन खां पोइ रजबुल मुरजब आहे, रबियल सानी आहे, 3 महीना अहिड़ा ॿिया महीना। माना हर साल जे मुताबिक़ सां जेके बि इस्लामी महीना मुख़्तलिफ़ तारीख़ मुख़्तलिफ़ ॾींहुं साॻियो उहो मूं लिखियो आहे। उन खां पोइ वरी वलिया कराम वरी 72 इस्म मुबारक जे शहीदान करबला आहिनि, 72 ॼणा शहीद थिया आहिनि, उहे बि मूं सहेड़ियो आहे। साईं मर्सियन जो किताबु साईं जो आहे साबित अली शाह जो, उन तां शहीदान करबला जा ईदे शुजा आहे। ऐं उन खां पोइ कहाणियां हैलो हाय जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं, उन खां पोइ सहेड़ियल वणंदड़ वेसाव आहे, कहाणियूं आहिनि, चवणियूं चवंदा आहिनि, सुरई तां तबिके जी कहाणी, सराईअ जूं ॻाल्हियूं, थोरो अहवाल वरी कोरोना बाबति जो, इहो कोरोना हली आहे त सॼे दुनिया जे करे रुले धुआ उन बाबति थोरो अहवाल आहे। उन मज़े नड़ पेट लिखिया अथमि, नड़ पेट किसान उनजा, नड़ पेट ते किसान किसो नड़ पेट जो आहे, किसो शऊर ऐं हाशिया जो, नड़ पेट जो किसो आहे नेठाई ऐं जाज़िब, नड़ पेट जो किसो आहे माझी मर्दानू, इहे किसा लिखिया आहिनि। उन खां अलावा 52 अखर जेके सिंधी ॿोलीअ में जन, उन सिंधी ॿोलीअ जा जुमिला ठाहिया अथमि अहिड़ो जंहिंमां जे 52 ई अखर उन में आहिनि, उहे बि 60 जुमिला खनि आहिनि। जीअं अंग्रेज़ीअ में जुमिलो आहे ईअं ए क्विक ब्रांड फोर्स ऑफ लेज़ी डॉग 26 ई अखर अंग्रेज़ी ॿोलीअ जा उन में आहिनि। ईअं वरी 52 ई अखर सिंधी ॿोलीअ जा आहिनि, उहे 60 जुमिला खनि उहे मूं
उन में लिखिया आहिनि। उन खां पोइ वरी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते 2 अखरनि ते चटाभेटी। हूअं हिकिड़े अखर ते त आम आहे हर हिकु उर्दूअ में सिंधीअ में, पर मूं वरी 2 अखरनि ते लिखी आहे चटाभेटी। ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते 2 अखरनि ते मिसरनि अलाह रसूल शुरात खां मोहबती मिड़ई हिकिड़े हंधि हुजनि, प्यार मोहबत सां 2-4 ॿोल चवनि, उन्हनि जे सुलूकनि मां मिठो कुझु पिराइजे। जे त जी मुझे 2 अखरनि त वरी जी मुझे खां ॿियो बैत शुरू आहे। जेके मुंहिंजे चाहत खां नावाक़ुफ़ मुंहिंजी चाहत जी मज़ाक उथारींदा अॼु त वरी अलफ़ जे आहे, त वरी अलफ़ जे खां ॿियो बैत शुरू आहे। अॼु मिठू ईद जी रात आहे, मिलियल जुलियल कैफ़ियत आहे त वरी हे ये आहे, त वरी हे ये खां ॿियो बैत शुरू आहे। हेॾा ॾाढ न कर तूं नवां जीअण जंजाल न कर तूं अञा हेॾा माण किथां सिखियो ऐं सुहिणा साईं आऊं त कंहिंखे की न चवां त वरी अलफ़ नून थी वियो, त वरी अलफ़ नून खां ॿियो बैत आहे। इंसान जो अहिड़ो हाल थी वियो आहे, हर चहिरो ॼण सुवाल थी वियो आहे, जो ॿारे रहियो दिलि में रोशनी उहो माण्हू जो ख़्यालु थी वियो आहे त अहिड़ी तरह सां आयो जेकी लड़ी आहे 1000 ॿ बैत आहिनि उन में यको उन बैत ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते 1000 ॿ बैत यको इन लड़ीअ में 2 अखरनि ते चटाभेटी। उन चटाभेटीअ ते उहे आहिनि। उन खां पोइ घड़ियाल मूं ठाहियो, हमदनत दुआ सलाम वरी उर्दूअ में मूं लिखिया आहिनि। उन जो वरी इस्लाह साईं अब्दुल हादी शेख कयो आहे, उर्दूअ जे ॿोलीअ में जे हमदनत दुआ सलाम आहिनि उहे आहिनि। उन खां पोइ वरी कहाणियुनि जो किताबु मजमू आहे, हिकु दिलि दर्द हज़ार, उहो कहाणियूं बि लिखियो त मिलाई 2-3 कहाणियूं बि उन्हनि जा किताब पंहिंजे ॿिन्हिनि में। वरी एकता ॾियारो थियो उन जा 2-3 साल सिंध जो एकता ॾियारो हर डिसंबर जे पहिरीं दफ़ो 22 नवंबर ते मल्हायूं, वरी पोइ डिसंबर जे पहिरीं आचर ते मल्हाईंदा आहिनि। उन एकता ॾियारे ते बि मूं 2-3 सालनि बाबति उहो बि लिखियो उन मज़िब आहे। सिंधी ॿोलीअ जा 52 अखर अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके उन हिकिड़े जुमिले में तव्हांखे ॿुधाए, हिकिड़े जुमिले में ॼण उन जुमिले ते मूं वरी उबहम ठाहियो पंहिंजो। उबहम थींदो आहे जीअं अबजद आहे, चवंदा आहिनि जंतुरियूं ऐं ॿियो टियों हर सिंफ़ में सिंधी ॿोली पढ़ंदासीं 52 अखर पढ़ंदासीं, अंग्रेज़ी ॿोली पढ़ंदासीं 26 अखर पढ़ंदासीं, उर्दू ॿोली पढ़ंदासीं 29 पढ़ंदासीं, क़ाइदो पढ़ंदासीं 26 अखर। ईअं अबजद जेको आहे उन जो बि क़ाइदो आहे त उन में अखर आहिनि हेसि ताईं 28 अबजद वज़ोटी कलमन सैफ़ कर छॾ सघे। इन्हनि अखरनि ते मुश्तमिल बुनियादु आहे। बाक़ी पोइ हीअ इंडियाई जंतरी आहे, या अमेरिकाई जंतरी आहे, या सिंधी जंतरी आहे, सजानी जंतरी आहे, या सरदार जंतरी आहे, पोइ बुनियादु इहो आहे अबजद वज़ोटी कलमन सैफ़ कर छॾ सघे। पोइ उन जूं रक़म उहे मिलाए सलाए पोइ सॼे कम खे खणी वठंदा आहिनि। उहे वरी मूं सिंधी ॿोली जा जेके बि 52 अखर आहिनि मूं वरी पंहिंजे 52 अखरनि ते उहे लिखियो आहे। उन जो नालो रखियो आहे उबहम, माना नओं निकोर। उन 52 अखर सिंधीअ में ॼण उन्हनि खे पोइ रक़मूं बि ॾिनियूं आहिनि। मिसरनि ॾिसो उबहम ग़ज़ल हिफ़्ज़ कसर ॼण थंभ नुक्स डपु ॿठे तेश खञियो ख़त गॾु सघ चङू छट ढ जुज़ ॻुझ ज़िद फदड़। फदड़ सुञा अचे थो जीअं हिकिड़ो लिकल ज़ाहिर ऐं लिकल ॻुझ ज़िद ॻुझ लिकल फदड़ माना ज़ाहिर, ज़ाहिरी बातिनी ज़ाहिरी जेके बि 52 अखर सिंधी ॿोली जा जिन खे अल्फाज़ आहिनि उन जा 21 अल्फाज़ पंहिंजे अखर त 52 आहिनि पर उन अल्फाज़ वरी 21 आहिनि। उन्हनि ते जेको आहे वरी मूं रक़मूं ॾिनियूं आहिनि हिकिड़े हिकिड़े अखर खे। जे पाण चऊं सिंधीअ में नई सूर तख़्ती जे करे हिकिड़ो चऊं था त हुजे त उन मज़े पढ़ो हलो बेटे से जीअं हींअर तरतीब सां हले पई पर जे हिकिड़ी ठाहियूं त उन मज़े पे अलफ़ बे हे मीम ऐन ज़ाल लाम जीम फे ज़े कफ़ से रे ञेणे थे भे नून कफ़ साध ड्रे पे ॿे थे ऐन ते ये शे शिन खे ञे खाए टुए गफ़ ॾे सिन गफ़ चे ञे वाव छे टे ढे ऐन हमदो जीमो ज़ाल ॻे झे ज़ाद दाल फे धाल ॾे। हाणे इहा सूर तख़्ती थी वई हिकिड़े तरह सां कर अखर जुदा करे चऊं। भला जी उबहम में वरी लफ़्ज़ था चऊं त उहो आहे उबहम ग़ज़ल हिफ़्ज़ कसर ॼण थंभ नुक्स डपु ॿठे टेश खञियो ख़त गॾु सघ चङू छट ढ जुज़ ॻुझ ज़िद फदड़। हाणे इहे 21 अखर आहिनि। इन्हनि खे मिलाए जीअं बि तव्हां अबजद मां कमु वठंदा आहियो टाक ऐं जुफ़्त जेके बि इन्हनि जा आहिनि तव्हां मिलाईंदो हिकिड़े अखर सां हिकिड़े सां ॿिनि सां कहिड़ो बि पहिरीं हिकिड़ा मिलाईंदा आहिनि ॿुड़ियूं हूंदा
कंदा आहिनि, ॿिया कोन कंदा आहिनि, हिकिड़ो तक जो हुनजो उहो सॼो इन मज़ा। हिजरी साल जेको आहे इस्लामी महीना आहिनि 30 29 आहे बि, ॿारनि खां कहिड़ा 30 आहिनि कहिड़ा 29 आहिनि, उहे बि मूं लिखिया आहिनि उन मज़े ते। 29 कहिड़ा आहिनि ऐं 30 कहिड़ा आहिनि सॼे साल जा। ऐं सॼे साल में ॾींहं घणा आहिनि, हफ़्ते में ॾींहं आहिनि 7, जुम्मू छंछरु आचर सूमरु अंगार वार बा ख़मीस, या आचर सूमरु अंगार वार बा ख़मीस, जुम्मू छंछरु 7 ॾींहं आहिनि। त उहे महीने में साल में केतिरा ॾींहं था थियनि, 7 ॾींहं, उहे बाक़ाइदा लिखिया आहिनि, उहे बि हिन मज़े आहिनि। उहे कलाक वाल कलाक अंग्रेज़ीअ में, सिंधीअ में पाण चऊं करे घड़ी या टाइम वक़्तु मालूम करण लाइ। हींअर मौजूदु जेको आहे 1 खां 12 24 स्टैंडर्ड ॾाहे पासे थो हले। अंग्रेज़ीअ में जीअं लिखिबो आहे ॾाहे पासे अखर लिखबा पढ़िबा आहिनि, हीअ वरी साए पासे अरबी ॿोली आहे, फारसी आहे, उर्दू ॿोली आहे, सिंधी ॿोली आहे, पाण साए पासे लिखंदा पढ़ंदा आहियूं, त घड़ियाल पोइ साए पासे थो हले। ऐं उहो वरी आहे 4 पहर राति जा, 4 पहर ॾींहं जा, 8 पहरनि ते मुश्तमिल आहे। 8 पहरनि पहर खे आहिनि 4 कलाक, 4 चौक 16 कलाक राति, ऐं वरी ॾींहं सरासरी हिसाब सां, छो जो इंडोनेशिया जहिड़ा 12 कलाक या 4 पहर राति जा 4 पहर ॾींहं आहिनि। पाण वटि वरी सियारे में ॾींहं नंढा रातियूं वॾियूं, ऊन्हारे में वरी ॾींहं वॾा रातियूं नंढियूं, त पाण सरासरी चई सघूं था। त सरासरीअ में पहर खे आहिनि 4 कलाक, 4 चौक 16 कलाक राति, 4 चौक 16 कलाक ॾींहुं, 32 कलाकनि ॾे, ऐं हले बि साए पासे थो। उहे वरी एॾो कॾी मुड़ जो हिकिड़ो साईं फतेहमल शेख हो, उन मूंखे चयो त हीउ तव्हांजो जेको ज़राअत जे लाइ तमामु अहमियत रखे थो, छो जो उहे वठंदा आहिनि पाणी पहरनि जे हिसाब सां, ॿनी ॿारे वारा जेके बि आहिनि। त 2 पहर 3 पहर 4 पहर तुंहिंजो पहरनि ते आहे, हींअर हीअ 12 कलाक उन पहर सुठो लॻंदो, पर हीअ 16 कलाक उन में या 60 सेकंड बराबरि 1 मिंट, 60 मिंट बराबरि 1 कलाक, 12 कलाक राति, 12 कलाक ॾींहुं। मूं जेको ई जारगा साए पासे हले थो, उहो आहे 80 सेकंड बराबरि 1 मिंट, 80 मिंट बराबरि 1 कलाक, 16 कलाक राति, 16 कलाक ॾींहुं, 32 कलाक हले पई ईअं साए पासे थो मुसलसिल। ऐं उन खां सवाइ वरी मूं आज़ादु कलाम लिखियो आहे। आज़ादु कलाम लिखिया आहिनि, उन जा बि जेको आहे तक़रीबन सभई पार्ट आहिनि, 37 पार्ट, हिकिड़े हिकिड़े पार्ट में 5 7 में कलाम गज़ल आज़ादु कलाम लिखियो आहे। उन आज़ादु कलाम में बि इहो ॿियूं बि आहिनि, अल क़ुरान, क़ुरान में जा तर्जुमा इहे आहिनि, या हदीसूं आहिनि, या वरी ॿियो कहाणियूं अञा घणियूं आहिनि जेके हिन में मूं ॾिनियूं आहिनि, शाइरो शाइरी मुंहिंजी ID ठहियलु आहे, या फेसबुक ते या यूट्यूब ते, उन्हनि ते कुझु अञा लिखणियूं रहियूं पियूं आहिनि, जेके अञा उहे वरी उन्हनि ते ॾींदासीं। उर्दूअ में हीअ सिंधी ॿोलीअ में मूं लिखिया जो ॻाल्हि करिया विया बि 52 अखरनि ते चटाभेटी, 2 अखर जिते थिया उते ई। वरी मूं सेहड़ियो उर्दू ॿोलीअ में जंहिं में उर्दू ॿोलीअ में बि माना सेहड़ियो ज़मीन उर्दू गज़ल जा 2 अखर जिते थींदा उतां खां वरी ॿियो बैट, ऐं उन में हिकिड़ो ॿ जुमिलो मूं पंहिंजो ठाहियो आहे जेको उर्दूअ में ॿोलीअ में ऐं उन जा जेके 29 अखर जेके हिकिड़े जुमिले में अचनि था। जीअं सिंधी ॿोलीअ जा मूं 7 जुमिला ठाहिया आहिनि, त 52 अखर हिकिड़े जुमिले में अचनि था, ईअं उर्दू ॿोलीअ जा सभई अखर हिकिड़े ई जुमिले में अचनि था, उहो बि लिखियो अथनि। ऐं पोइ वरी सेहड़ी उठ में उहे वरी मूं लिखिया आहिनि, वरी 200 बैट, घणा कोन सेहड़ी आदम में, पोइ उहा मूंखे ख़बर कोन्हे को त कहिड़े शाइर हज़रात चयो, पर मुंहिंजो मक़सदु इहो हो त जिते बि 2 अखर थींदो उतां खां वरी ॿियो बैट शुरू। पोइ जेतिरा मूंखे हीअ त 1000 ॿ मूं लिखिया आहिनि सिंधीअ में, पर हू बि लिखिया अथनि 200। उन खां सवाइ ॿियो उहो बि अञा लिखिया पिया आहिनि, पर हिन जे ॾिनूं कोन अथनि। ऐं ॿियो बि अञा इलाही अहिड़ी तरह लिखणियूं आहिनि, सही तरह कयूं कहाणियूं त अलाए केतिरियूं इलाही घणियूं आहिनि, ऐं शेरो शाइरी बि आहे। ऐं उन खां सवाइ आज़ादु कलाम तव्हां चओ त करे आऊं हिकिड़ो ॿुधायां तव्हांखे। हा साईं, ख़बर न आहे त छा थियो, ख़बर न आहे त छा थियो, जॾहिं निगाह करम टो कयो। ख़बर न आहे त छा थियो, जॾहिं निगाह करम टो कयो। ग़ैर मामूली तौरु बासलाहियत सां, ग़ैर मामूली तौरु बासलाहियत सां सलाड़ियल रोशन ख़्यालीअ जो किरदारु कयो। कामयाबियुनि समाज में हैसियत ऐं इज़त फ़ख़ुरु एतमाद ख़ुलूस मां मान शान वधियो। बेहद ख़ुददारी अलामत बणिजी नज़ाकतुनि ऐं नफ़ासतुनि जी इंतिहा कयो। तुंहिंजा लख लख ठोरा मुंहिंजा मोहसिन मिठू अनेक ज़हनी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो।
ख़बर न आहे छा थियो, जॾहिं निगाहे करम टो कयो। अञा ॿुधाई विसारी मटां तो छा कयो, अहिड़ो लाॻापो जो तो रखियो। सुठा सुखन सुठियूं ॻाल्हियूं शुक्रगुज़ार हूं ॾेई, अहिड़नि रमज़ुनि खां तो वाक़ुफ़ु कयो। अहिड़ा ख़्याल जेके असांखे फटकाइनि था, अहिड़ी तरीक़े सां तो उन्हनि खे दफ़न कयो। सुञूं भींगियो त मुल बुर्दबारी करे त फ़ाइदो थींदुसि, मंज़िल मक़सूद ते पहुचंदो, ईअं कयो। ईमान सां ख़ौफ़ ख़तरे वारनि मांगनि तां बि, ईमान सां ख़ौफ़ ख़तरे वारनि मांगनि तां बि सलामतीअ सां लंघे पहुची वेंदो, ईअं कयो। घणो ई सुकून आराम हासिलु थींदुसि, मिठू नाले वारो असील नेक मर्द थींदो, ईअं कयो। पंहिंजी बहितरीन शख़्सियत आहे ज़ाहिर में त, पंहिंजी बहितरीन शख़्सियत आहे ज़ाहिर में त, मेठा जो इंसानियत सां प्यार मोहबत आहे ज़ाहिर में त। तासीर अहिड़ो दिलनशी रंग रूप, तासीर अहिड़ो दिलनशी रंग रूप, मिज़ाज फितरतूं सलाहियत आहे ज़ाहिर में बि त। मेल मेलाप अहिड़ियूं बेअंदाज़ ख़ूबियूं जो वरी ॿीहर गॾिजण जी थिए ख़्वाहिश हसरत आहे ज़ाहिर में त। जो कमु पवे थिए त ख़बर पवे मिठू, जो कमु पवे थिए त ख़बर पवे मिठू, महिरबान खिल मुख तबियत आहे ज़ाहिर में त। हा साईं हाणे वरी